बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन वक़्तु असांजो शहर आहे थर पारकर पाणी जो शदीद बहरान आहे ऐं पाणी जे शदीद किल्लत खे मद्देनज़र रखंदे समूरो थर हिकु आवाज़ थी करे मुनज़्ज़म ऐं तहसीन अंदाज़ सां कामयाब मुहिम हलाए रहिया आहिनि काफ़ी ॾींहंनि खां। ऐं लेकिन मजाल आहे जो इक़्तिदारी धुरनि जे कननि ते का बि जूं अचुरी हुजे, छो त हू सम्झनि था त असां आरो प्लान लॻाए करे थर जे अंदरि पाणी जो मुस्तक़िल हल करे छॾियो आहे। ऐं हू दावा कनि था त असां 700 आरो प्लान, सिंध गवर्नमेंट दावा करे थी त 700 आरो प्लान जेके थर पारकर में असां लॻाया आहिनि, जॾहिं ज़मीनी हक़ीक़तनि खे तव्हां ॾिसंदो त 400 आरो प्लान लॻा आहिनि, जंहिंमें 50 जेके आहिनि उहे फनी ख़राबी सबबु क्लोज़ थी चुका आहिनि, 100 जेके आहिनि उहे गैर फ़ाइल आहिनि ऐं बाक़ी जेके थर पारकर जे अंदरि जॾहिं त 2600 ॻोठ रजिस्टर आहिनि। हाणे 2600 ॻोठ आहिनि, उहे सभु 400 या 700 खणी असीं तस्लीम कयूं गवर्नमेंट जा, उहे आरो प्लान। बाक़ी ॻोठ उहे जर जो खूह जो पाणी इस्तेमालु करे रहिया आहिनि, लेकिन उहो पाणी इंतिहाई खारो आहे जंहिंमें पखी बि चूं बि नथो भरे ऐं उहो पाणी वापराइण सां, इस्तेमालु करण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं जेको जनम वठनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठ जेके इन बीमारी जो कुल शिकार बि थिया आहिनि, काफ़ी ॻोठ थर जा मुतासिर थिया आहिनि इन बीमारी खां। हाणे रही ॻाल्हि त असां जेको असांजे नौजवाननि ज़ीशोर दोस्तनि जेको मुतालबो कयो थर कैनाल जो, उहो जाइज़ मुतालबो आहे, उहो बुनियादी असांजो हक़ बि आहे ऐं मां उन खे तसलसुल खे बरक़रार रखंदे अॼु ॿीहर मुतालबो कंदसि वफ़ाक़ी हुकूमत खां ऐं सिंध गवर्नमेंट खां, छो त 18वीं तरमीम खां पोइ समूरा जेके इख्तियार सिंध सूबे वटि आहिनि ऐं ख़ुदि मुख़्तियार सूबा आहिनि। उन करे मां सूबाई गवर्नमेंट खे अपील कंदसि त ही थर वासियुनि जो जाइज़ ऐं बुनियादी मुतालबो आहे, बिल्फौर इन खे अमली जामू पाराए करे ऐं थर में कैनाल ॾिनो वञे, जंहिंसां न सिर्फ़ु उञ बल्कि थर जी ज़मीनूं पिणु आबाद थी सघनि थियूं ऐं इहो ई मुस्तक़िल ऐं दाइमी पिणु हल आहे। शुक्रिया।